जिसका म्हणजे सीनियर वाइस चेयरमैन अमजद खान महेसर, पीपी अगवान गुलाम हैदर फुलफोटो, लाला नायब पठान, फयाज खमीसानी, अली शेर सहतो ऐं ॿियनि जी अगवानी में मेड़ मिंत काफ़िलो ख़ैरपुर जे लुकमान वारे इलाइक़े में जत ऐं नाइच बिरादरी जे ॿिन्हिनि धुरियुनि नज़र जत ऐं गुलाम मुस्तफ़ा नाइच वटि पहुतो, जंहिंखे धुरियुनि मान ॾींदे तकरारी राजूणे फ़ैसिले ज़रिए न बीहण लाइ रासपो ॾेखारियो आहे। इन ॾिस में जिस्कम जे सीनियर वाइस चेयरमैन अमजद मैसर ॿुधायो त ॿिन्ही धुरियुनि में 1957 खां प्लाट जे मसइले तां तकरार हलंदड़ हो ऐं केतिराई भेरा धुरियुनि जा हिक ॿिए ते हमला थिया हुआ। गुज़िरियल महीने पिणु 8 माण्हू ज़ख़्मी थिया हुआ। संदन चवणु हो त ॿई धुरियूं राजूणी ते राज़ी थियूं आहिनि ऐं हिननि फ़ैसिलनि ऐं केसनि जा काग़ज़ संदन हवाले कया आहिनि। जिस्कम अगवान चयो त ॿिनि ॾींहंनि अंदरि जत ऐं नाइच बिरादरी जे ॿिन्ही धुरियुनि में तकरार न बीहण लाइ फ़ैसिले जी तारीख़ जो ऐलान कयो वेंदो, तेसीं ताईं धुरियुनि खे सीज़ फायर जो पाबंद बणायो वियो आहे। कैमरामैन सज्जाद शाह सां गॾु मोहसिन भट्टी, ऑनलाइन इंडस टीवी खैरपुर। Subscribe online Indus TV and click the bell icon for the latest update.